रेरोलाल वेझो ॻोठ अलाह बख्श बुर्दी जे ॻोठाणनि बुर्दी बिरादरी जे माण्हुनि मखदूम जमील समाज जे कोऑर्डिनेटर सैयद वसी शाह उर्फ सैयद मुमताज़ अली शाह जे बंगले ते पहुची मखदूम जमील जमा ग्रुप में शमूलियत अख्तियार कई। इन मौके ते सैयद अली शेर शाह, सैयद वडल शाह, काजी मोहम्मद छुटल झेझो, चेयरमैन मोहम्मद जुमन झेझो, आखमन जावेद अख्तर सिद्दीकी, वाइस चेयरमैन राना यामीन राजपूत, वाहिद बख्श खोसो, मोहम्मद अकरम बलोच, सोनो खान हिंगोरो, चाचा कदीर राजपूत, हाजी नबी बख्श जत, साईं मोहम्मद खान भट्टू, शहदाद खान जत, गुलाम मुर्तजा खोसो, काउंसलर यासिर मोरोजो, जहूर खासकेली, सैयद अब्दुलसलाम शाह, अली मोहम्मद घांगरो जी जीएम खुश्क, वली मोहम्मद घांगरो, काजी महबूब झेझो, ज़ुल्फकार झेझो, अख्तर जत ॿिया मौजूद हुआ। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।